cloud. Okay. Bismillah, alhamdulillah, wassalatu wassalam ala rasulillah sallallahu alayhi wa alihi wa sallam. A'udhu billahi minash shaitanir rajim. Bismillahir rahmanir rahim. Rabbi shrah li sadri wa yassir li amri wahlul 'uqdatam min lisani yafqahu qawli. पंहिंजो सब्जेक्ट हले थो सूरह बक़रा जो ऐं पाण इंशाअल्लाह ताला हिन ते पढ़ंदासीं सूरह 83 खां आयत माना 83 खां 100 ताईं इंशाअल्लाह ताला। ऐं पाण 79 ते ख़तमु कयोसीं न 82 ते 82 ते हीअ 80 नंबर जेका आयत आहे तमामु थोरो रिवाइज़ था कयूं पोइ तव्हां त जेको असां सिखिया आहियूं ऑलरेडी जेको चवनि पिया यहूदी त वक़ालू उहे चवनि था पिया छा त लन तमस्सन नार। हाणे हीउ जेको लफ़्ज़ आहे न लन तमस्सन आहे तमस माना मस थी वेंदो आहे न छुई वेंदी आहे का ॻाल्हि असांखे बाहि छुहंदी ई कान हरगिज़ न कॾहिं बि न। हीउ जेको आहे न हीउ ॾाढो ज़बरदस्त तमामु अहम लफ़्ज़ आहे सम्झण जे लाइ माना हरगिज़ न छुहंदी त पोइ यानी पाण खे सम्झनि पिया त असां बख़्शियल आहियूं यहूदियुनि जे लाइ। त पोइ अलाह पाक इहो चयो त भई तव्हांखे इहा ॻाल्हि छा की अलाह चई आहे तव्हांखे अलाह तव्हां सां इहो वाइदो कयो आहे जो ईअं चओ था पिया ठीकु आहे अलाह तव्हां सां अंजाम कयो आहे छा हिन ॻाल्हि जो। बहरहाल यानी हीउ जेको लफ़्ज़ आहे न हरगिज़ न माना नेवर एवर जीअं अंग्रेज़ी में चवंदा आहियूं पोइ फलन जेकॾहिं अचेव त छा थींदो फ हरगिज़ न पोइ हरगिज़ न सिंपल। अच्छा उन खां पोइ 81 नंबर ही हाओ हीउ तमामु अहम आहे असां सभिनी जे लाइ चाहे वञी इसराइलियुनि खे चयो वियो आहे पर असां सभिनी लाइ अॼु बि एतिरी अहम आहे असांजी ज़िंदगी जेतिरी हूंदी उन में ही वॾो सबक़ु आहे हिन में बल मन का भला हाओ मन का सबक़ु सही आहे जेका कमाई कई कंहिं ख़राबु नुक़सान वारी बेकार यानी अलाह जे राह में जेका न हुजे उहा कमाई यानी इहा कमाई न जेको आहे माण्हू रिज़्क माण्हू लाइ कमाए थो पंहिंजे ॿारनि लाइ उहो सभु ठीकु आहे पंहिंजे हथ ते उहा ॻाल्हि कान्हे काने जी कमाई में सभु शइ जनरल अची वेंदी माना तव्हांजो अमल कहिड़ो आहे ख़राबु अमल आहे त पोइ अहातत बि ख़तियत यानी बुछड़ाई खे वेड़े वई पोइ उहे ई दोज़खी आहिनि उहे उते छा रहंदा सदाई रहंदा ख़ालिदून सदाई रहण वारा हुम फी हा ख़ालिदून उहे मंझसि फी हा फी माना में हा माना उन में कंहिंमें उहो हिन नार में बाहि में छो जो हीअ नार बि मोनस आहे इन करे फी हा आयो आहे ठीकु आहे न मोनस लाइ फी हा ईंदो आहे माना हिकिड़े जे लाइ त रहंदा सदाई हुन में। ऐं वरी छा आहे उन खां ॿी ॻाल्हि फिलिप साइड वलदीना उहे जे आमनू ईमान आंदो व अमिल सालियात ऐं चङा कम कया उहे छा आहिनि उलाए का साबुल जन्न उहे ई बेइज़ती आहिनि उन लाइ छा आहे हुम माना उहे फी आहे उन मंझसि मंझसि कंहिंमें ओ इन जन्नत में हीअ बि मोनस आहे जन्नत फी हा इन में रहंदा छा सदाई। हाणे असां ते डिपेंड थो करे त कहिड़ा कसब चूज़ कयूं अमल साले कयूं या अमल सईया कयूं पर अमल साले खां पहिरीं छा आहे आमनू आमनू जेसि ताईं न आहे त पोइ अमल साले अलाह पाक केतिरो कंहिंजो क़बूल करे थो केतिरो किथे कीअं सवाबु ॾिए थो चाहे दुनिया में आख़िरत में अलाह तो बहितर ॼाणे पर कंडीशन वेरी क्लियर यानी हिनखे वरी वरी पढ़िजे 81 82 जिन मदाई कई ऐं बुछड़ाई खे वेड़े वई जो मतिलबु इहो आहे त एॾो ज़िद में अची विया पंहिंजे बुछड़ाई में जो न माफ़ी वठणी आहे न हुन ते पछताइणो आहे। हालांकि ईमान जी निशानी घटि में घटि इहा आहे त जॾहिं असां कंहिंसां का ॻाल्हि ग़लति करे वियूं का ॻाल्हि माना कंहिंखे ग़लति चई बि वियूं कावड़ करे बि वियूं त पोइ जॾहिं थधा थियूं त अहसासु थिए त असां ग़लति कमु कयो होसीं ऐं पोइ इहो गुरूर न हुजे त कंहिं ॿियो को माफ़ी बि न वठूं अदा सॉरी मां ग़लती कई माण्हू ग़लतियूं कंदा आहिनि सॉरी करणु पंहिंजे लाइ तमामु घटिताई सम्झंदा आहिनि हालांकि सॉरी कंहिंखे घटाए कोन थी कंहिंजो क़दु हुनजो क़दु वधाईंदी आहे जेको माण्हू पंहिंजी ग़लती ते पछताईंदो आहे हुनजो इंसान ई हुनजो क़दु वधाए छॾींदो आहे चवंदो आहे त नसीब शाबाश आहे हिनखे तमामु सुठो माण्हू आहे ठीकु आहे न पंहिंजी ग़लती मञी अथसि ज़िद न कयो अथसि अलाह त पोइ अञा वधीक ख़ुशि थींदो न त जेको पंहिंजी ग़लती मञे इन करे कसब सही आहे जिन बुछड़ाई कई वो अहातत बि ख़ती आहे हीअ कंडीशन आहे छो जो ख़ता माण्हू कंदो माफ़ी वठंदो त अलाह रहम करे छॾींदो पकड़ींदो न उहो बाहि में कोन हूंदो जेको गुनाह कंदो न न न न न सम्झणु खपे हालांकि ग़लति लफ़्ज़नि खे बि न वठिजे गुनाह कंदो नुक़सान त आहे पर माफ़ी वठंदो त अलाह माफ़ करण वारो आहे
पर उहो जे पुछराई वेड़े वञे कंहिंखे जो ख़ता करे बि उनखे अफ़सोस बि न थिए पंहिंजे अमल ते नई इंसाननि सां जेकॾहिं का बुराई करे त उनखां माफ़ी वठे पोइ माना उनखे सम्झो पुछराई वेड़े वई आहे जो उनखे पंहिंजे नफ़े नुक़सान जी इहा ख़बर ई कोन थी पए त मां कहिड़ो ग़लति कमु थो कयां त पोइ उहे छा आहिनि उहे दोस्त उहे मुंहिंजा संसार अलाह सां माफ़ी ॾे कुफर में वधी न वञे माण्हू फी हा ॿ लफ़्ज़ आहिनि फी हा मंझि उन में उन फी उन में ये जारनि मजरूर चइबो आहे हिनखे फी जाते हर्फ़ जर ईंदो आहे हीअ हर्फ़ जर त पोइ जारे मजरूर थी वेंदा आहिनि ॿी ॻाल्हि इहा त हाणे चऊं था पिया 88 ते असां चयोसीं त 82 ते असां ख़तमु कयोसीं न हाणे इहे असांजो नओं अॼु जो सेशन शुरू थिए थो पियो इहे असां 3 मिंट वरितासीं माफ़ी हाणे वैज़ अख़ज़ना मीसाक़ बनी इसराईल ला तअबुदून ऐं जॾहिं वरितोसीं बनी इसराईल खां अंजाम वाइदो कहिड़ो त हाणे ही आयो लिखियो पियो आहे हिते थोरो नोट कजो प्लीज़ न करियो इबादत ॿिए कंहिंजी अलाह खां सवाइ मुंहिंजे लाइ हिन जो तर्जुमो हिते लिखियो खणी आयुमि हुतां जितां खणंदा आहियूं वेबसाइट तां मुंहिंजो ही न करियो इबादत हिते लिखियो पियो आहे ला ला त न ठीकु आहे पर तअबुदून करियो इबादत सां सही नथी बीहे माना हाणे इहो छा आहे इहो ग्रामर जो सम्झणु आहे मां तव्हांखे ॾेखारियां ॾिसो हाणे ही ॾिसो ही आहिनि हिते अमर ऐं नही चइबो आहे ॿ शयूं थींदियूं आहिनि अमर माना हुकुम करणु नही माना इनकार करणु ठीकु माना जेकॾहिं कंहिंखे चइजे बाबा तालीम हासिल कर इहो कंहिंखे चइबो अमर कबो एडवाइस आहे इहा खणी पर चइबो कंहिंखे हीअ किताबु पढ़ त माना अमर थियो हुकुम थी वियो किताब उस्ताद चए कंहिंखे हीअ किताबु पढ़ पर फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं कंहिंखे चए त ही किताबु न पढ़ इहो नही आहे इहो उनखे मना करणु आहे ठीकु त हिन में जेकॾहिं मां ॾिसां थो त न करियो इबादत इहो त अमर में थो अचे न करियो तव्हां ॾिसो हिते ओ अबुद माना वर्शिप जेको असांजो उस्तादु आहे डॉक्टर अब्दुल अज़ीज़ अब्दुल रहीम उनजो ही फोटो आहे हिते ही ॿुधाए थो पियो क्लास हिन वीडियो मां ओबुद माना वर्शिप माना डू वर्शिप ओबुदू वर्शिप यू ऑल माना इहो प्लूरल जे लाइ आहे पोइ नही जे लाइ छा आहे ही अमर थी वियो ही ॿ अमर जा आहिनि ही छा चइबो हिनखे मुफ़रत माना अकेले लाइ सिंगुलर या प्लूरल ऐं जॾहिं असां कंहिंखे चवंदा आहियूं न कर माना असांजे साम्हूं हूंदो आहे सेकेंड पर्सन छा चइबो ला तअबुद माना न कर वर्शिप न कर इबादत पोइ अॻिते ईंदो ला तअबुद ला न कर इबादत ॿिए जी ला तअबुद इल्लल्लाह सवाइ अलाह जे पर ही नंढड़ी ॻाल्हि सम्झो हिते ला तअबुद माना नहीं न कर इबादत ला तअबुद न करियो इबादत उहो ही लिखियो पियो आहे हिते पर ही जेकॾहिं न करियो इबादत ऐं न करियो इबादत डोंट वर्शिप यू ऑल इहो त माना सही बीहे थी पर अरबी हिन जी कहिड़ी आहे ला तअबुदू उहो ही नून हिन में वधीक आहे माना इहो अमर नाहे पोइ हिनखे मां कीअं हिन जो तब्दील की कया ही छा आहे जेकॾहिं अमर हुजे हा त छा थिया ला तअबुदू हिते छा कयो आहे ला तअबुदू न माना हीअ माना ग़लति आहे क़ुर ग़लति न आहे माना ग़लति आहे हीअ ठीकु हाणे अचो हले ॾिसूं इहो असां कीअं सम्झो मां TPI ग्रामर जो तरीक़ो थींदो आहे उहो ही छा आहे ग़लति आहे न करियो माना इहो हुकुम नथो ॾे अलाह ठीकु पर ही छा थो चए जॾहिं वरितोसीं बनी इसराइलनि खां अंजाम त न कंदव इहो फ़र्क़ु आहे न करियो ऐं न कंदव माना अलाह पाक ईअं हुकुम न ॾियो आहे त न कयो हीअं पर तव्हां अंजाम छा त न कंदव कॾहिं बि इबादत ॿिए खे अलाह खां सवाइ इहो अंजाम वरितो वियो त सही लफ़्ज़ कहिड़ो आहे न कंदव ला तअबुदून न कंदव इबादत इल्लल्लाह सवाइ अलाह जे इल्ला माना सवाइ अलाह जे इल्लल्लाह चवंदा आहिनि इहो ला इलाहा इल्लल्लाह ॿियो वबिल वालिदैन अहसाना ॿिए माना हुन खां पोइ ऐं माउ पीउ सां चङाई करियो ऐं हिते ॾिसो था न ऐं पोइ अंतुम मोरिदुनि ऐं मोह मोड़ींदा हुया हाणे ऐं हिते आयो आहे इनखे असां अॻिते ॾिसूं था त ईअं हिनखे डिटेल में कोन था वञूं पर ऐं आयो आहे हिनखे ॾिसो त कहिड़ी ॻाल्हियूं आयूं उहो असां अॻे पेज में था ॾिसूं हिते छड़ो हिकिड़ी ॻाल्हि त हीअ थींदो वल यतामा ज़िल कुर्बा छो जी हमज़तल वसला किरी पवंदो उहा पढ़ण में जॾहिं अॻियों को अखर ईंदो आहे हीअ जेकॾहिं अॻियों अखर ईंदो छा थींदो वल यतामा या थींदो अल यतामा लाम जॾहिं हूंदो हमज़त वसल ते कहिड़ी हरकत ईंदी फतह जी
अल यतामा पढ़ी सघिजे थो, यानी कि पढ़बो वल यतामा। ठीकु थियो। हाणे ऐं चयल आहे, माना ही शयूं आहिनि जेको अलाह पाक हिन को अंजाम वरितो। कहिड़ो? पहिरियों ला तअबुदून इल्लल्लाह, ॿियो वबिल वालिदैन एहसाना वदिल कुर्बा वल यतामा वल मसाकिन, पोइ चई वक़ूलू लिन्नास हुस्ना, पोइ चई वाक़िमुस सलात व आतु ज़कात। हाणे हिन में पहिरीं पहिरीं कहिड़ी ॻाल्हि अलाह पाक ॿुधाईंदो आहे, न तव्हां इबादत कंदो ॿिए कंहिंजी सवाइ अलाह जे, इबादत अलाह फ़क़ति अलाह पाक जी। पोइ उन सां गॾु ॿियो कंहिंजो आयो आहे हक़ु। ईअं क़ुर पाक में जेको तरतीब ईंदी आहे न, उन जी बि अहमियत आहे। असां जेकॾहिं चवंदासीं त हीअ थियो हीअं थियो, असां को मिस थी वेंदो, पहिरीं कमु न न न हिनखे रखेसि पहिरें नंबर ते, सॉरी मां को ॻाल्हि विसरी, रख पहिरें नंबर ते, त हीअ मथे आहे हिन खां। अलाह पाक जे क़ुर में ईअं न आहे। अलाह पाक जे क़ुर में हर लफ़्ज़ जी हर जाइ ते जेको जिते अचे थो उनजी उते अहमियत आहे। पहिरीं ॻाल्हि कहिड़ी आई? न तव्हां इबादत कंदो ॿिए कंहिंजी सवाइ अलाह जी। पोइ छा आहे? वबिल वालिदैन एहसाना, वबिल वालिदैन ख़िदमत न आहे, ख़िदमत करण जी ॻाल्हि कोन्हे का, चङाई कयो। वबिल वालिदैन सां छा करणी आहे? माउ पीउ सां चङाई, उन्हनि सां कंदव छा? चङाई। पोइ वरी वज़िल कुर्बा ऐं मिटनि माइटनि सां, पोइ वरी वल यतामा ऐं यतीमनि सां। हिते काफ़ी क़ुर में तर्जुमे में लिखियो छोरनि ॿारनि सां। छोरो ॿार बि असांजे सिंधी में यतीम थींदो आहे, पर यतीम थोरो सिंधी में छोरो ई थींदो खणी, पर असांजो छोरे ॿार खे जेको आहे न, इहो नज़र ईअं ईंदो आहे ॼण सफ़ा ॾुतड़ियल हुजे। यतीम माना को मोहबत वारो लफ़्ज़ आहे, त पोइ यतीम या त मोहबत कजे। ठीकु। पोइ वरी हक़ीक़त में यतीम केरु आहिनि? उहे वल यतामा माना केरु? उहे ॿार थींदा आहिनि। एडल्ट जॾहिं थींदो आहे त उनखे यतीम कंसीडर न कयो वेंदो आहे। ठीकु। ऐं मिसकीननि सां। हुन खां पोइ हिन खां पोइ तमामु अहम ॻाल्हि आहे जेका असां सदाईं विसारे वेहंदा आहियूं, ऐं असां में हीअ ई मां सम्झां थो, असां ॿिए जो शिरक बि न कंदासीं, वालिदेन सां बि चङाई जी कोशिशि कंदा आहियूं, क़रीबनि सां बि चङो हलूं मथां खणी, यतीमनि खे बि थोरो खणी मथे रखंदा हूंदासीं, हुननि जी हमदर्दी त कंदा आहियूं न कम अज़ कम, वरी मसाकिननि खे बि थोरो छिड़ब न ॾींदा आहियूं। पर हीअ जेका ॻाल्हि आहे न, हीअ असां न कंदा आहियूं। इन में असांखे तमामु वॾी कोशिशि करणी पवंदी आहे इन ते अमल करण लाइ। वक़ूलू लिन्नास हुस्ना, ऐं माण्हुनि सां ॻाल्हायो मिठो, ऐं असां वटि सदाईं कावड़। अक़ीमु सलात व आतु ज़कात, हीअ ॾिसो यानी सलात ऐं ज़कात पाण में गॾु आयूं आहिनि, पर ही इन्हनि खां पोइ आयूं आहिनि। पहिरियों अलाह जी इबादत, पोइ वालिदेन, पोइ क़रीब पंहिंजा अज़ीज़ क़रीब, पोइ यतीम ऐं पोइ मिसकीन आम। वरी चङी ॻाल्हि ज़ुबान मां निकिरे, पोइ अक़ीमु सलात कयो, आतु ज़कात, ज़कात बि ॾियो। अखियूं खोलण लाइ असांखे न हक़ीक़त में क़ुर त आहे, पर इहो दिलि में असांजे लहे, जेकॾहिं इहो अमल करे सघूं, हिकिड़ी स्लाइड हीअ असांजी ज़िंदगी तब्दील करे सघे थी पई, जो असां अलाह जा मुक़रब बाना थी सघूं था पिया। पर ॾुखियो आहे ॾाढो। अलाह साईं, अलाह जालना मिनहुम, अहिड़नि मां कर जंहिंमां तूं राज़ी थिए, जेके ही अमल कंदा हुजनि। अॼु बि इनशा अल्लाह ताला हलूं था पिया अॻिते। 84 वैदा ख़स्ना मीसाकुम, अञा वरी ॿियो मीसाक, ही ॿियो जेको अलाह पाक वाइदो वरितो हिननि खां। ला तस्फिकून दिमाअकुम, ऐं जॾहिं वरितोसीं अंजाम अवां खां, त छा? न न इला माना न, न तव्हां वहाईंदव रत, दिमाग़ माना रत, कुम माना पंहिंजो, माना तव्हांजो पंहिंजो, पंहिंजे पाण में खानदाननि में, ऐं न की तव्हां कढंदव पाण खे पंहिंजे घरनि मां। ला तुख़रिजून अनफुसकुम मिन दियारिकुम, दियार माना घर, पंहिंजनि घरनि मां पाण खे न कढंदव। पोइ छा थियो? सुम अक़ररतुम व अंतुम तशहुदून, पोइ इक़रार कयो तव्हां, ऐं तव्हां शाहिद आहियो हिन ॻाल्हि जा। ठीकु आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिते बि तुम आयो आहे ऐं हिते अंतुम आयो आहे, थोरो हिनखे सम्झो, ॿिन्ही जो मक़सदु इहो आहे। पर ही तुम जॾहिं ईंदो त हीउ फ़ाइल थी वेंदो आहे, छो जो फ़िइल आहे। अक़रर माना इक़रार करणु। ठीकु। इक़रार जॾहिं कयो त माना इहो को कमु थियो, उन सां जॾहिं ज़मीर गॾु थींदो, कोई अटैच प्रोनाउन, उहो फ़ाइल थींदो आहे। ऐं हीअ छा आहे? उहे अंतुम जेको आहे मुनफ़सिल आहे, हीअ मुब्तदा में थींदो आहे, जुमिले जे क़िस्म में वेंदासीं, पर हीअ थींदो अंतुम, तव्हां माना साम्हूं जंहिंसां ॻाल्हाइजो थो न, तव्हां।
ये सदाईं मुनफ़सिल हूंदा आहिनि, इहे कंहिं सां गॾियल न हूंदा आहिनि। ॾिसो था कॾहिं अकरर तुम जॾहिं ॾिसे त तुम हक़ीक़त में हिन लफ़्ज़ सां गॾियल आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे त हीउ जेको रा आहे इहो हिन सां गॾे न लिखिबो आहे। रा कंहिंसां गॾिबो न आहे आख़िर में। रा हीअ जेकॾहिं हिन जे अॻियों त अखर अची सघे थो पियो, रा खां पोइ जेको अखर ईंदो त लिखिबो अलॻि ई, पर हीअ आहे लफ़्ज़ खां पोइ माना अटैच्ड आहे। इंशाअल्लाह क़ुर में सम्झंदासीं, वरी TPI माना फेल पढ़ंदासीं त। ऐं तव्हां हिन ॻाल्हि जा शाहिद हो जॾहिं असां इहो सभिनी खां इक़रार वरितो, ठीकु, पर थियो छा? अच्छा, हीउ थोरो हीउ त लास्ट टाइम खणी आयासीं, भले हिन दफ़े बि ॾिसो हीउ अलॻि ज़मीर आहे। असां इहो तइ कंदासीं त हीउ नीरे में लिखंदासीं सेपरेटेड ज़मीर, ऐं हीउ गॾियल ज़मीर आईंदा लिखिबो। हिन इहो असांजो कन्वेंशन थींदो हाणे क्लास जो इंशाअल्लाह ताला। अटैच असां हिनखे ॻाढ़े में ॾेखारिबो आईंदा, ठीकु आहे। हिन में चलो हिकिड़ी ॻाल्हि रहंदी त हिते हुम आहे, हिते भूम आहे, ॿई हुम लिखियल आहिनि, पर फ़र्क़ु इहो आहे त जॾहिं हे हुम ईंदो ब्लू में त इहो कंहिंसां गॾियल न हूंदो, न अॻियां को अखर हूंदो न पोयां अखर हूंदो। पर जॾहिं हुम हीअ ईंदो अटैच्ड वारो, त हिन जे अॻियां को न को अखर ज़रूरु हूंदो लफ़्ज़, ठीकु आहे। अहिड़े नमूने सां जीअं हीअ सभई तव्हां ॾिसो अड़ियूं आहिनि, हिन में को अखर लाज़मी अचिणो आहे, पोइ हिते ॾिसो था, ऐं हिननि में काई न आहे हीअं। हीअ अटैचमेंट जी लकीर आहे हीअ, ठीकु आहे। बहरहाल हलूं था अॻिते। 85 तुम अंतुम हाउलाए, तंहिं खां पोइ तव्हीं उहे आहियो। ॾिसो अंदाज़ो ॾिसो अलाह पाक जे कलाम जो, ॻाल्हाए थो कंहिंसां, बनी इसराइल सां। अंतुम माना तव्हां, अंतुम तव्हां ॿिए कंहिंखे चवंदव अंतुम, जेकॾहिं का चारि माण्हू तव्हांजे साम्हूं न हुजनि त उनखे त अंतुम न चवंदव, तव्हां न चवंदव, उहे चवंदव, उहे माण्हू, हो माण्हू, उहे जेके हुया न, साम्हूं वारे खे चइबो तव्हां। अलाह पाक डायरेक्ट थो ॻाल्हाए। तुम अंतुम हाउलाए, तंहिंखां पोइ तव्हीं उहे आहियो बनी इसराइलियो जेके तक़्तलून अनफुसकुम व तुख़रिजून फरीक़म मिनकुम मिन दियारिहिम, क़त्ल कयो था पंहिंजे पाण खे ऐं कढो था पंहिंजी क़ौम मां हिकु टोलीअ खे तव्हां मंझां पंहिंजे देस मां। माना तव्हां उहे आहियो जंहिं इक़रार त इहो कयो आहे त असां खून बि न वहाईंदासीं पंहिंजे पाण में, ऐं पंहिंजे क़ौम में बि कंहिंखे कढंदासीं कोन पंहिंजे घरनि खां ॿाहिरि हर रुकावट जी करे। पर तव्हां उहे आहियो जिन इहे ॿई कम कया अंजाम जे बावजूदि। पोइ तव्हां छा था कयो? तज़ाहरून, तव्हां पासो वठो था कंहिंजो, अलहिम कंहिं ते, कंहिंसां, बिल इस्म गुनाह में, वल उदवान ऐं ॾाढाई में। के गुनाह थींदा आहिनि, के गुनाह न आहिनि, पर नाहक करणु थींदो, उहो गुनाह में न बि अचे तॾहिं बि नाहक थींदो कंहिंसां, ठीकु। उन ॿिन्ही में तव्हां ॾाढाई पासो वठो था ॿिन्ही शयुनि जो। ऐं इहा ई त ॻाल्हि आहे की माण्हू हक़ ते हक़ु चवणु चइबो आहे न, हक़ु चवणु ॾाढो ॾुखियो आहे कंहिंजे साम्हूं, ॾाढे जे साम्हूं त ख़ासि तौर ते हुनखे सच चवणु ॾुखियो आहे। पर उहे ई कामयाबु थिया आहिनि जिन हक़ जी ॻाल्हि कई आहे। पोइ भले उन्हनि खे सज़ाऊं मिलियूं आहिनि, भले उन्हनि जा क़तल थिया आहिनि, भले उन्हनि ज़िंदगी विञायूं आहिनि, पर जिन सच चवणो आहे सच चयो आहे, ठीकु। त पोइ तव्हां उहे आहियो जिन इहे ॿई कम कया। पोइ तव्हां वठो था पासो हिक ॿिए जो गुनाह में ऐं ॾाढाई में, हिक ॿिए जी मदद था कयो। पोइ पर थिए छा थो, पोइ वरी हिते हिकु नक्शो एक्चुअली आहे फ़लस्तीन जो, जॾहिं हुते पुॼी विया पंहिंजा ई बनी इसराइली, 12 ख़ानदान हुया न, 12 भाउर हुया, त ॿिन्ही भाउर मूसा अलैहिस्सलाम चयुमि त तव्हां जॾहिं फ़लस्तीन वञो त गॾु रहिजो, पर उहे गॾु न रहिया। 2 स्टेट्स उन्हनि ठाहे छॾियूं, हिकिड़ी नॉर्थ में, हिकिड़ी साउथ में, ठीकु आहे न। उन हिस्ट्री में उनखे पोइ डिटेल में ॾिसंदासीं इंशाअल्लाह। पोइ छा थियो, पोइ नॉर्थ वारा ॿियनि माण्हुनि सां गॾिजी साउथ वारनि सां विढ़ंदा, साउथ वारा पंहिंजे माण्हुनि सां गॾिजी ऐं ई करे वरी नॉर्थ वारनि सां जहिड़ा थींदा आहिनि थोरी थोरी ॻाल्हियुनि ते, माना अटकंदा पाण में, ॿधरियूं थी वियूं। होॾे 10 भाउर हुया मथे, हेठि हुया 2 भाउर, पर माना 10 गॾियल हुया पाण में, 2 हेठि हुया, या 2 हुया या 3 हुया, बराबरि 2 हुया घणे क़दुरु। पोइ उन में पोइ थींदो छा हो, कॾहिं कॾहिं थींदो छा हो, जो जेके उन्हनि सां गॾु ॿिया काफ़िर वाफ़िर रहंदा हुया या छा, उन में जेकॾहिं हिकिड़े टोले जा माण्हू क़ैदी थी वेंदा हुया, त पोइ हाणे क़ैदी खे छॾाइणो पवंदो, त हुन लाइ पैसा ॾियणा पवंदा। कंहिं बि ख़ानदान जो क़ैदी थी कंहिं ॿिए वटि हले वियो, पोइ हाणे चवंदा यार असांजो पंहिंजो माण्हू, हाणे हिनखे छॾाइणो आहे, पोइ छा कंदा हुन में, ओहियो भई या तो कुम उसारा, जेकॾहिं ईंदा हुआ वटि के बांदी क़ैदी थी, त चटी भरींदा आहियो, छॾाईंदा आहियो उन्हनि खे, त
त जीअं उहो अव्हां ते माना माना उनखे छॾाईंदव त असां पंहिंजा यारनि खे छॾाए छटी हुन ते भरींदा हुआ। हालांकि अलाह पाक उन्हनि खे चए थो त इहो तव्हां कंदा आहियो खणी, पर मुहर्रमुन अलैकुम इखराजुम, पर हक़ीक़त में जॾहिं त इहो तव्हां ते हराम थियल हुयो उन्हनि खे घरों कढणु, तव्हां उनखे कढी था छॾियो, किथे कैदी थी था वञनि, पोइ वरी तव्हां चओ था हिननि खे यार कैद मूं छॾायूं। उन्हनि खे तव्हां कढियो छो, विढ़ियो छो? इहे ॻाल्हियूं आहिनि। माना पोइ मक़सदु छा आहे त माना कुझु ते अमल कयो था पिया, कुझु ते अमल नथो कया पिया हिदायतुनि ते। हाणे 85 नंबर आहे अफ़तो मिनू न माना छा, माना छा, असां पढ़ी आहियूं काफ़ी दफ़ा। पोइ छा, पोइ तो अमीनू न, तव्हां मञींदा आहियो, ता जॾहिं बि ईंदी आहे न त तो अमीनू तव्हां मञींदा आहियो, मुमिन जेको मञे ईमान आणे, बिबाद के हुकुम अल किताब, किताब मां के हुकुम तव्हां मञो था, पर तकफुरू न बिबाद, ऐं न मञींदा आहियो के किताब वारा। माना हिकिड़ी ॻाल्हि मञो था, उन ते अमल कयो था, ॿी ॻाल्हि ते अमल कोन था कयो। असांजो भई इहो हाल आहे, असां उहे शइ ते अमल कंदा आहियूं जेको असांखे आसान लॻनि दीन में। फमा जज़ाउ मन यफ़अलु ज़ालिक मिनकुम इल्ला ख़िज़्युन फ़िल दुनिया फ़िल हयाति दुनिया व यौमल क़ियामह। अल्लाह पाक केॾो वाज़िह ॻाल्हि थो करे पियो। छा तव्हां पोइ मञींदा आहियो के हुकुम किताब जा, यानी तौरेत जा, तौरेत जी ॻाल्हि थी हले, उन ज़माने में जी ॻाल्हि आहे, त पोइ तव्हां के हुकुम तौरेत जा मञो था पिया ऐं के न मञींदा आहियो। पोइ कहिड़ो बदिलो आहे उन लाइ, उन शख़्स लाइ जेको अहिड़ो कमु करे अवां मां, जेको हिक ते अमल करे ॻाल्हियुनि ते, ॿी ते अमल न करे, निमाज़ पढ़े ज़कात ते अमल न करे, पंहिंजे पीउ माउ जो अदब करे, मोहबत करे, ख़िदमत करे, पर पाड़े वारनि जो ख़्यालु न रखे, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखे, पीउ माउ जो अदब करे थो पियो त ज़ाल जा हक़ पूरा न करे। सॼो ॾींहुं असां वटि हूंदो आहे ससु सहुरे जी ख़िदमत ज़ाल खे करणी आहे, भई तव्हां पाण किथे आहियो पीउ माउ जी ख़िदमत करण लाइ? छो था तव्हां पंहिंजे ज़ालुनि ते एतिरो बार रखो? ईअं उनखे बि लाइफ आहे, उहा बि ख़िदमत करणु लाज़मी आहे, उनखे बि सवाबु थींदो, मोहबत थींदी, उनखे करणु खपे, पर छोकिरी खे बि मोहबत ॾिजे, उनखे बि सम्झाइजे, हुनजा पंहिंजा पीउ माउ आहिनि, जीअं ॿिया पीउ माउ बि उनखे पंहिंजी धीअ वांगुरु रखनि न। छो उनखे नुंहुं करे रखणु ज़रूरी आहे छा? नुंहुं चवणु ख़तमु थी वञणु खपे। जॾहिं शादियूं थींदियूं आहिनि पोइ माण्हू चवंदा साईं मुंहिंजी हीअ धीउ आहे, धीउ आहे त धीउ वांगुरु रखोसि न। धीउ जेकॾहिं ग़लतियूं कंदी आहे त उनखे माफ़ु कबो आहे, धीउ खे कावड़ कबो आहे? धीउ ते कॾहिं तव्हां कावड़ कई आहे? कॾहिं माण्हू असां मूं साल थिया आहिनि कंहिं पंहिंजी धीअ ते कावड़ कई हूंदी? झटि घड़ी लाइ थियो हूंदो, ॻाल्हि विसरी वई, पोइ नुंहुं सां बि ईअं कजे न। नुंहुं ते छो भार हुजे घणो? तव्हांजी धीअ खे सुख था ॾियो, नुंहुं खे बि ईअं सुख ॾियो। असांजे मुआशरे में छोकिरी आई न आहे घर, हणो बसि ॼण मज़ूर अची वियो घर में, उनखे सभु शयूं करणियूं आहिनि, पीउ माउ जी ख़िदमत मुड़ुस जी बि करणी आहे, ॿार जी बि करणी आहे, ससु सहुरे जी बि करणी आहे, लाज़मी आहे कजे, पर कंहिं बैलेंस हुजे हर शइ जो। उनखे एप्रिशिएट त कयो कम अज़ कम, उनखे मोहबत त ॾियो। इहे शयूं असांखे सिखणु खपनि। इनशा अल्लाह ताला बैलेंस आहे, माउ पीउ जो बि अदब करिणो आहे, ज़ाल जो बि ख़्यालु करिणो आहे, मुसड़ जो बि ख़्यालु करिणो आहे, हर शइ बैलेंस हुजणु खपे। त आहे छा, तव्हां अमल कयो था, मञींदा आहियो के हुकुम किताब जा ऐं के न मञींदा आहियो, पोइ कहिड़ो बदिलो आहे उन लाइ जेको अहिड़ो कमु करे अवां मां सवाइ ख़्वारी जे। ऐं ख़्वारी कहिड़ी, इहो तमामु इम्पॉर्टेंट आहे। वरी का क़ुर पाक जी कहिड़ी ॻाल्हि खे चइजे त इम्पॉर्टेंट आहे, कहिड़ी ॻाल्हि घटि इम्पॉर्टेंट आहे, सम्झ में नथो अचे, पर लफ़्ज़ त ॾिसजनि न। माना ख़्वारी कहिड़ी आहे? फिल हयाती दुनिया, हिन हयाती जे दुनिया में, यौमल क़ियामह, ऐं ॾींहं क़यामत जी बि ख़्वारी आहे। युरद्दून इला अशद्दिल अज़ाब, वराया वेंदा ॾांहुं सख़्तु अज़ाब जे। ऐं वमल्लाहु बिग़ाफ़िलिन अम्मा तअमलून, असां रोज़ यादि करणु खपे, असांखे हीउ रोज़ यादि करणु खपे त वमल्लाहु, ऐं न आहे अलाह बेख़बर बिग़ाफ़िलिन अम्मा तअमलून, जेकी तव्हां कंदा आहियो अलाह पाक उन खां बेख़बर न आहे। केरु कंहिंसां कहिड़ी ज़्यादती थो करे, केरु केतिरो सब्र थो करे, केरु केतिरी कस थो खाए, केरु केतिरी मोहबतूं थो ॾिए घर में हिक ॿिए खे, माइटनि अज़ीज़नि क़रीबनि दोस्तनि खे, केरु पाण खे वॾो थो सम्झे, केरु पाण खे घटाए थो रखे, त न ठीकु आहे, केरु बर्दाश्त थो करे कंहिंजी
न असांजो बदिलो ॾियण जी आदत आहे हिकिड़ो लफ़्ज़ कंहिं ॻाल्हायो न 4 लफ़्ज़ मथां हुन सां ॻाल्हाइबा चाहे साम्हूं चाहे पर पुठ असां को अमल कोन थो थिए अलाह से अमल करण वारो करे उलाइक الذين اشتروا الحياة الدنيا بالآخرة उहे ई आहिनि जिन क़िदी दुनिया जे हयाती आख़िरत जे बदिले में हाणे इहा हिकिड़ी आयत ई वॾो सबक़ आहे दुनिया जी हयाती आहे केतिरी उनजो सुख असांखे खपे उन में मज़ा खाधा पीता ताक़त बि खपे हर शइ थिए थी पई पर असां उहा सभु शइ हींअर अचणु घुटणु घुरूं था इन शर्त सां जो असां आख़िरत जे बदिले बि इहो करण लाइ तयारु आहियूं हालांकि आख़िरत छा आहे अबदी आहे हयाती उन में अबदी फ़ाइदो आहे पर तॾहिं बि न फला युख़फ़ अनहुमुल अज़ाब वला हुम युनसरून पोइ अहिड़नि माण्हुनि लाइ हुते माना अज़ाब हल्को बि न कयो वेंदो ऐं न की उनखे अलाह से मदद कंदो कबी न कोई मदद कया वेंदा कहिड़ी मदद कया वेंदा हिते त जेकॾहिं ॿ ॼणा पार्टनर आहिनि के ज़ुल्म में त हिक ॿिए जी मदद कनि था पिया न कूड़ में रिश्वत में ॿियनि मामलनि में सभु गॾु था हिक ॿिए जी मदद कनि जेकॾहिं ॿ टे अची था वञनि माण्हू मदद लाइ उते मदद न थींदी काई बि माण्हू काणूं छॾाए सघंदो अलाह जे अज़ाब खां जॾहिं अलाह पाक सज़ा मुक़ररु कई हुन खां केरु छॾाईंदो पंहिंजा अमल इन करे बहितर करणु खपनि इंशा अल्लाह ताला अचूं था पिया 86 नंबर उलाइकल्लज़ीन इश्तरवुद हयात दुनिया बिल आख़िरह साॻियो इहो आहे इन में तव्हां ॾिसो नश्तर पढ़बो या ही पढ़बो नश्तर ही नीन हमज़तुल असद सां किरी पवंदो अलिफ नश्तर या थींदो इश्तरओ इश्तरबुल हयात इश्तर कसरा छो आई इहो हुनजो कानून आहे टे अखर ते जेका हरकत हूंदी उहा पे दम हूंदी त दम न त कसरा थी वेंदी इन करे ही फतह हुई या हिन ते कसरा हुजा तॾहिं बि हिनखे हमज़तुल वसल खे छा ईंदी कसरा ईंदी इहो कानून कॾहिं सम्झंदासीं हिन जो कानून ग्रामर जो बि पर मुख़्तसिर इहो आहे उहे ई आहिनि जिन गिदी माना गिदी माना इश्तर माना इहो थींदो आहे इश्तरा माना वापारु करणु परचेज़ करणु का शइ जिन गिदी माना परचेज़ कई दुनिया जी हयाती अलाह पाक हिनखे वापारु थो सॾे आख़िरत जे बदिले जेकॾहिं दुनिया जो हयाती जो फ़ाइदो अहिड़ो खपे जो आख़िरत सां टकराव में अचे अहिड़ो नुक़सानकार आहे उहो पर दुनिया जा कारोबार ॿिया खोड़नि अहिड़ो करे सघे थो जंहिंमें आख़िरत सां टकराव न अचे आख़िरत पंहिंजी ख़राब पोइ बि न थिए उहे वापार सुठा आहिनि पोइ न कयो वेंदो हल्को उन्हनि तां अज़ाब ऐं न की उहे मदद कया वेंदा कयो वेंदो कया वेंदा ग्रीन में लिखियलु अथव जेके लफ़्ज़ हिते आया आहिनि इहो पेश सां आया आहिनि इहो छा आहे इनखे चइबो आहे मीम हिते वधीक अची वियो आहे इहो चइबो आहे फ़िल मुदारे जो मजहूल आहे ग्रीन आहे न मजहूल माना ही हेल्प्ड अलीम हिन हेल्प कई अलीम जी बट जेकॾहिं असां चऊं त ही जेको आहे माना इहो फ़इल आहे इहो फ़ाइल आहे जंहिं हुन जी मदद कई अलीम जी न या ईअं चऊं हामिद हेल्प्ड अलीम राइट त हामिद हेल्प कई उहो फ़ाइल आहे जंहिंजी मदद कई उहो मफ़ूल आहे ऑब्जेक्ट आहे पर कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त अलीम वाज़ हेल्प्ड अलीम जी मदद कई वई असांखे ख़बर न आहे त कंहिं कई फ़ाइल कहिड़ो हुयो पोइ इनखे चवंदा आहियूं असां पैसिव वॉइस एक्टिव न पैसिव वॉइस चवंदा आहियूं अरबी में छा चवंदा पैसिव वॉइस खे मजहूल त पोइ हिन में इहो आहे फला इहो ख़फ़ पोइ न कयो वेंदो हल्को उन्हनि तां अज़ाब ऐं न की उहे मदद कया वेंदा फ़ाइल हिन में नज़र कोन थो अचे त केरु हिन जी मदद न कंदो पर ही पैसिव वॉइस जो जुमिलो आहे ठीकु आहे उन खां पोइ ज़ालिक इस्म इशारो थींदो आहे परे लाइ बाईद परे लाइ वेझे लाइ न ही जेकॾहिं ज़ालिक चइबो त हिकिड़े लाइ ऐं जेका उलाइक चइबो प्लूरल अरबी में प्लूरल ॿ डाट न ईंदा टे डाट ईंदा ठीकु उन खां पोइ हलूं था पंहिंजी आहे 78 जो पहिरियों नंबर वलक़द आतैना मूसल किताब ऐं बेशक ॾिनोसीं असां मूसा अलैहिस्सलाम खे किताब यानी तौरेत ऐं हिक ॿिए पुठियां मोकिलियासीं हुन खां पोइ ॿिया पैगंबर जाम पैगंबर आया बनी इसराइल में ऐं ॾिनियोसीं ईसा अलैहिस्सलाम खे इहो बि बनी इसराइल ॾे पैगंबर आयो आहे ईसा अलैहिस्सलाम पर बनी इसराइल में ईसा अलैहिस्सलाम खां पोइ ॿियो को पैगंबर न आयो आहे बसि ईसा अलैहिस्सलाम पुट मरियम खे
पधरियूं निशानियूं आहिनि मौजज़ा ऐं मदद ॾिनी सूं। हाणे हिकु ते ॿियो हिकिड़ो टेक्निकल मसइलो आहे। हीउ छा आहे, हीउ हो लिखियो पियो आहे, हिते खेन लिखियो पियो आहे। हिते छा आहे, वअयदनाहु बिरूहिल क़ुदुस, उनखे मदद ॾिनीसूं। हाणे क़ुर पाक जो तर्जुमो जेको कयल आहे वेबसाइट ते, मदद ॾिनीसूं खेन पाक रूह सां, रूहुल क़ुदुस। खेन माना कंहिंखे, यानी मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे ऐं ईसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे, माना ॿिन्ही खे नो। अलाह पाक क़ुर में वाज़े कयो आहे त बिरूहुल क़ुदुस जी मदद जेका आई आहे, अयदनाहु, हो हिकिड़े लाइ थींदो आहे, ईसा अलैहिस्सलाम लाइ। माना मदद ॾिनीसूं खेसि हुजणु खपे हिते, इहा ग़लति आहे। हिते छा हुजणु खपे, खेसि, माना हुन खे, ईसा अलैहिस्सलाम खे। इहा ख़बर तर्जुमन में पवंदी न पवंदी, इहो ई मसइलो आहे। त अल्हम्दुलिल्लाह जेको माण्हू क़ुर ॾिसी थो पढ़े उहो बि सवाबु आहे, जेको हिफ़्ज़ कयो अञा वधीक सवाबु आहे, रोज़ पढ़े थो वधीक सवाबु आहे, तर्जुमे सां पढ़े थो, कोशिशि करे थो सम्झण जी, अञा वधीक बहितर आहे। पर ॻाल्हि इहा आहे त क़ुर खे सिखणु जेको आहे न, उहो ई बहितरीनु आहे। उहो सुठी ॻाल्हियूं आहिनि, बहितरीनु आहे। यानी क़ुर खे सिखिजे, ऐं सिखण लाइ ग्रामर सम्झण जे लाइ थोरो महिरबानी करे पंहिंजे होराइज़न खे न थोरो महिरबानी करे एक्सपेंड कजे उन में, त जीअं वेलकम कयो ग्रामर खे। ग्रामर सां क़ुर पाक जो सिखणु आहे न, उहो इनशा आसान थींदो। त इन करे इनखे ॾुखियो न सम्झिजे प्लीज़, इनखे थोरो पंहिंजे एक्सपेंड कयो होराइज़न खे, त भई ठीकु आहे, ग्रामर बि सम्झिजे इनशा ताला। ॿी ॻाल्हि इहा, हिते तव्हां ॾिसो ही मूसा अलैहिस्सलाम लिखियलु आहे हीअं, ऐं ईसा हीअं लिखियलु आहे। हीउ छा आहे, ही अलिफ आहे, या न आहे। हीअ इंपॉर्टेंट ॻाल्हि, ही या न आहे, ही छा आहे, ही अलिफ। कीअं ॾिसो, जेकॾहिं असां सिंधी अल्फाबेट लिखंदा आहियूं न, कॾहिं कॾहिं असां छा लिखंदा आहियूं, मूसा हीअं, छो जो हीअ कॾहिं ख़ाली या न मिलंदी आहे नुक़्तनि खां बग़ैर वारी, त पोइ असां लिखी खणी छॾींदा आहियूं, पर को चवंदो ग़लति बि न आहे, हालांकि ग़लति आहे इहो, छो जो हिते हीअ या आहे ऐं मूसा में या कोन्हे का अलैहिस्सलाम। मूसा में छा आहे, ही अलिफ मक़सूर आहे, लिखिबो या हीअं शेप जो या वारो हूंदो, पर हिनखे चइबो छा आहे, अलिफ मक़सूर आहे। मूसा अलैहिस्सलाम सही लिखणु ईअं आहे, ईसा अलैहिस्सलाम बि सही लिखणु ईअं आहे। ईसा आहे, सा अलिफ आहे हिते, या न आहे। हुन खां पोइ अचूं था 78, ॿियो नंबर पार्ट हुनजो, अफ़कुल्लमा जाअकुम रसूल, छा पोइ ईअं न आहे त जॾहिं बि आयो तव्हां वटि को रसूल, त हुन सां छा कयो आहे हिननि, जिन खे नथे घुरियो अव्हां जे दिलनि, हुननि खे दिलि न वञो, ईसा अलैहिस्सलाम ते दिलि न वरी हुननि जी, न आहिनि, पसंदि न आहिनि नबी नौज़ुबिल्लाह मिना, त पोइ अव्हां उनजे मञण खां वॾाई कई, हुनखे न मञियो। पोइ उन्हनि मां जेके बनी इसराइल मां पैगंबरनि जे हिकु टोले खे हुननि कूड़ो ॼातो ऐं ॿिए टोले खे क़तल कयो। बनी इसराइल जा कम इहे हुया त जेके नबी आया उहे हुननि खे न वणिया, पोइ उन्हनि खे या त कूड़ो चयऊं या कंहिंखे त मुर्गो क़तल करे छॾियो। कुल्लम माना जॾहिं बि, वेनेवर, अफ़कुल्लमा छा थींदो, ही अफ़कुल्लमा पोइ जेकॾहिं, पोइ जॾहिं बि, छा पोइ जॾहिं बि, जीअं आहे न छा पोइ जॾहिं बि, ऐं जा अकुम, जा माना आयो, ठीकु आहे, जा थींदो आहे हुनजो ॿियो बि मतिलबु थींदो, पर जा अकुम आयो तव्हां वटि, कुम माना तव्हां वटि, आयो तव्हां वटि को बि पैगंबर, को बि नबी। वकालू, पोइ चवनि छा था, वकालू क़ुलूबुना गुल्फ, ऐं चवनि था त असांजूं त दिलियूं ढकियल आहिनि, ताला लॻल आहिनि। पर अलाह पाक चए थो न, इहो न, इहे महाना न कयो, बल लअनहुमुल्लाह, बल्कि लानत आहे मथनि अलाह जी। छो, हुननि जे इनकार जे सबबु। थोरा आहिनि जेके ईमान आणींदा आहिनि, बाक़ी इनकार था कनि, पोइ चवंदा असांजे जेको आहे दिलियूं ढकियल आहिनि, कुल्फ लॻल आहिनि, न, इहा अलाह जी लानत आहे उन्हनि ते, इन जे करे जो इनकार था कनि अलाह पाक जे नबियनि जो ऐं अलाह पाक जे किताब जो। उहो छा आहे, अलाह हिते ॾिसणु खपे, हीउ जेको आहे न अलाह, इहो लफ़्ज़ जलाल चइबो आहे हिनखे, असां चवंदा अलाह, अलाह, इहा त हीअं हीअं न चवणु खपे, अलाह, हिन शब्द खे थोरो थिक करे पढ़ो, अलाह, अलाह, ईअं लफ़्ज़ जलाल आहे न, इहो ॻोरो करे पढ़िबो। लानत छा आहे असल में, हुनजे मथां लानत छा आहे, असांखे बुरो लॻंदो आहे लानत, कंहिंखे चवंदो आहे लानती आहे, या लानत हुजेसि, न चवणु खपे ख़ुदि। लानत छा आहे, अलाह पाक खां रहमत खां परे थियण खे लानत चइबो आहे।
ठीकु आहे। रहमत अलाह पाक जी रहमत उहा थींदी जंहिंमें अलाह पाक जी हुन सां ॿाझारो थियणु शामिल आहे, पर अलाह पाक जी लहनत माना उहा पंहिंजी रहमत खां परे उनजे मुखालिफ़ थींदी लहनत लानत। हाणे चऊं था वलम मां जा, हाणे ॾिसो हिन में लिखियो पियो आहे ऐं जॾहिं आयो वटनि किताब क़ुर अलाह वटां तस्दीक कंदड़ उनजो जेको वटन आहे। क़ुर पाक जॾहिं आयो उन ईअं त कोन चयो त ई तव्हांजो तौरेत खे असां मञूं ई कोन था। यहूदियो हीउ जेको तव्हां वटि तौरेत आहे इन किताब खे, ईसाईयो असां हिन तव्हांजे किताब खे कोन था मञूं, असांजो क़ुर सही आहे, तव्हां पंहिंजे किताबनि खे छॾे ॾियो, ही अलाए कहिड़ा किताब आहिनि, छड़ो क़ुर सही आहे। अलाह पाक जे कलाम में लफ़्ज़ त ॾिसो। ऐं जॾहिं आयो वटनि किताब यानी क़ुर अलाह वटां तस्दीक कंदड़ उन्हनि जे किताबनि जी, असांजी त मुखालफ़त आहे ई कोन तव्हां सां। असांजो किताब त तव्हांजे किताब जी मुखालफ़त थोरी थो करे, उहो त बल्कि तस्दीक थो करे त हीउ अलाह जो किताबु आहे जेको तव्हां वटि आहे। बाक़ी पोइ छो न, जॾहिं हो बि अलाह जो किताबु आहे, क़ुर बि अलाह जो किताबु आहे, त क़ुर ते ईमान आणियो न। असांजो क़ुर त नफ़ी नथो करे त जेको तव्हांजा किताब क़ुर अलाह जा न आहिनि। अॼुकल्ह उन्हनि फेर फेर करे छॾी अथऊं, उहा अलॻि ॻाल्हि आहे, पर असल त क़ुर उन्हनि खे मिलियल त अलाह पाक जो हो न। उन खां पोइ फलम मां जा न भई आहे कानो मिन क़ब्ल यस्तफ़, ऐं पोइ जॾहिं आयो वटनि, अच्छा ही ऐं हुआ हिन खां अॻु उहे सोभ जूं दुआऊं घुरंदा। मदीने पाक में हिननि जो यहूदीन जो माना हूंदो हुयो, यानी काफ़रनि जा जेके हूंदा न बनु, इहे बनु नज़ीर हूंदा हुया, बनु कैनका ऐं बनु टियों कहिड़ो हूंदो, टे हूंदा हिन जा बनु कुरैज़ा। उन इहे हुननि जो अटका हूंदो जॾहिं हुननि सां जेके हिते काफ़र कबीला हुया, त पोइ जॾहिं उन्हनि खां मार खाईंदा त पोइ चवंदा त जेको असांजो नबी ईंदो पोइ तव्हां असांखे ॾिसी रहंदासीं। उहा हिते ॻाल्हि थो करे पियो, है न। जॾहिं हुआ अॻु उहे सोभ जूं दुआऊं घुरींदा उन्हनि ते जिन इनकार कयो, काफ़रनि ते चवंदा असां नबी ईंदो त पोइ ॾिसजो तव्हां। पोइ जॾहिं आयो वटनि जंहिंखे सुञातऊं, उहो क़ुर जॾहिं नबी बि आयो जॾहिं हुन वटि जेके सुञातऊं त इहो नबी आहे, हिन में उहे निशानियूं जेके असांजे किताबनि में आहिनि, हुनखे कंफर्म कयूं तॾहिं इनकार कयूं हुनजो, हुनजो इनकार करे छॾियूं। सुञातऊं बि सही, जेको न सुञाणींदो न त ॾोह थोरी थींदो। जीअं सुञातो पोइ इनकार कयो, पोइ लानत आहे अलाह जे इनकार कंदड़नि ते, तॾहिं त अलाह जी लानत आहे। ऐं असांजी 62 नंबर में तव्हां चवंदो साईं यहूद व नसारा व साबीन ला ख़ौफ़ुन अलैहिम वला यहज़नून, जिन अलाह आख़िरत जी ईमान आंदो ऐं अमल सालिक आहे उनखे को ख़ौफ़ कोन्हे को। भई यहूदियुनि लाइ त हीउ बि त चयो वियो आहे न, इहो बि त पढ़ो। हिकिड़ी आयत मतिलबु कढणु सही थोरे ई आहे, ॿियूं बि त अलाह जूं आयतूं आहिनि न। ही त उहो बुछड़ो आहे सौदो विकियो आहे उन्हनि जंहिंसां पंहिंजो पाण खे, इहो त ग़लति सौदो कयो अथऊं न। चइनि ॾींहंनि जी भलाई लाइ त मतां असांजी सरदारी खसिजी वञे, मतां असां रायब मोई ग़रीब थियो, जेके कुरैशिन जा जेके ग़ुलाम हूंदा हुआ सरदारनि जा, उहे उते त इज़त वारा बणिया वेठा आहिनि। असांजो वञो असां ओड़ा थी वेंदासीं, इहो सही न आहे। पोइ इहो ज़िद हो त इनकार हो, इहो इनकार कयो कंहिंमें जेको अलाह थिया अलाह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, यानी क़ुर साड़ खां, यानी अय्युनज़िलल्लाहु मिन फ़ज़लिही अल्लाह मन यशा मिन इबादिही। साड़ हुयुनि त क़ुर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो लथो आहे? इहो बनी इसराईल ते रहे लहे आहे न, पोइ सही हो। इहो त बनु इस्माईल मां अची वियो। अलाह पर नाज़िल अलाह पाक छा थो चए, जवाब त ॾिसो वरी कमाल जो आहे, सोचण जी ॻाल्हि आहे। अलाह पाक छा थो चए, नाज़िल कंदो आहे अलाह फज़ल सां पंहिंजे जंहिं ते घुरंदो आहे पंहिंजे ॿारनि मां। तव्हां छा था करे सघो? अलाह जो फज़ल आहे, जंहिं ते चाहे हुन ते करे। तव्हांखे हज़ारे नबी आया तव्हांजे हिन में, फज़ल ॾिनो अलाह पाक तव्हांखे बि। हाणे अलाह पाक बनी इसराईल मां जंहिंखे चाहियो तंहिंखे नबी कयईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चऊं असां, पोइ वरायो उन्हनि पाण ते ॾमर मथां ॾमर। क़ुर पाक जा लफ़्ज़ न, ई तदब्बुर करण लाइ बेग़दबिन अलाह ग़दब फबाऊ, माना वरायो उन्हनि पाण ते ॾमर मथां ॾमर। माना हिकिड़ी अलाह पाक खे कावड़ आई, वरी हुनखे माफ़ करे छॾी, वरी ॿियो कुफुर था कनि, अलाह हुन ते बि हुननि खे छॾे ॾिनो, टी ॻाल्हि कयूं छॾे ॾिनो, माना हर हर। हाणे ही त ॾमर अलाह पाक जो किथां वेंदो जेकॾहिं
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे नबी करे न मञींदा ऐं क़ुर खे अलाह जो किताब करे न मञींदा त पोइ अलाह जी क़बर किथां उन्हनि ते लहंदी? इहो माफ़ करण वारो जुर्म ई कोन्हे को। वलिल काफ़िरीन अज़ाब मुहीन, पोइ काफ़िरनि लाइ अज़ाब आहे ख़्वारी कंदड़ वारो। इहो माफ़ करण वारी ॻाल्हि कोन्हे का। इन्हनि लाइ अज़ाब अलाह अलाह जो, इन्हनि मथां ॾमर अलाह जो, हिकु न वधीक। अलाह अकबर। वो हिते ॿ लफ़्ज़ ॿिया नोट करे छॾियो, ग्रामेटिकली ॾिसूं था पिया। हीउ ॾिसो, इहो फदली ही इबाद ही, फदली ही इबाद ही, फदली ही इबाद ही, माना इन खे असां ही कंहिंजो? अलाह जो। फज़ल कंहिंजो? अलाह जो। इबाद ही माना कंहिंजो? अलाह जो बंदो। ठीकु। त पोइ इनखे जेकॾहिं ईअं लिखी न हुजे हा, ही प्रोनाउन आहे न, पर ईअं लिखियलु हुजे हा फदली ही, या चइजे फदल लाह, इबाद ही या इबाद लाह, ही केरु आहे? अलाह। इन करे जॾहिं बि तरीक़ो इहो हूंदो आहे ॻाल्हाइण जो बि, हर हर नालो न खणिबो आहे। सलीम असां सां वेठो आहे, सलीम हेॾे वियो, सलीम क़ुर पढ़ियो, सलीम जाब ते वियो, सलीम न चओ बाबा, सलीम वेठो आहे, सलीम हेॾे वियो, सलीमानी खाधी, पोइ ही जाब, पोइ वरी जाब ते हली वियो, पोइ वियो उहो जाब ते, अहिड़े सां माना लफ़्ज़ प्रोनाउन सां पोइ ॻाल्हाइबो आहे। त ही फदली ही इबाद ही। उन खां पोइ अचूं अॻिते, हाणे 91 में वरी हिकु थो अचे, ॿ पार्ट थींदा। ऐं जॾहिं चयो वञे थो खेनि त मञो उनखे जेको लाथो आहे अलाह, यानी क़ुर, ईमान आणियो उन ते जेको नाज़िल कयो आहे अलाह, या ईअं चइजे नाज़िल कयो आहे अलाह, लाथो आहे अलाह या नाज़िल कयो आहे अलाह, ठीकु आहे, उन ते ईमान आणियो यानी क़ुर ते। तॾहिं छा था चवनि? असां मञूं था उनखे जेको लथल आहे असां ते, यानी छा? तौरेत। ऐं उहे इनकार कनि था उनजो जेकी आहे उन सां गॾु तंहिंखे। ऐं हक़ीक़त करे ॾिजे त उहो क़ुर सचो आहे, यानी तस्दीक कंदड़ आहे उनखे जेको वटनि आहे। हाणे हिते वहुअल हक़ जेको आहे न, उहो आहे सचो। पर जॾहिं आयो आहे मुस्तदिक़ुन लिमा, त इन ते माण्हू तस्दीक जे बजाए लिखियो आहे सचो कंदड़ आहे उनखे जेको, क़ुर सचो आहे ऐं सचो कंदड़ आहे उनखे जेको वटनि आहे, यानी तौरत खे बि सचो थो करे न। पर ही हिते लफ़्ज़ जेको सचो आहे न, इहो मां स्लाइड कोन कई, मूं चयो तमामु वधी थी वञनि ॻाल्हियूं। पोइ इहो सच जे बजाए इहो थींदो तस्दीक कंदड़, मुसद्दिक़, तस्दीक कंदड़। सच सचायो करण में, सचो साबित करण में, तस्दीक करण में वॾो फ़र्क़ु आहे। इन करे लफ़्ज़ छा अलाह पाक जेको इस्तेमालु कयो उनजो सही तर्जुमो छा आहे? तस्दीक कंदड़। कंहिंखे? जेको उन्हनि वटि आहे, माअहुम, उनखे लिमा माअहुम, जेको उन्हनि वटि आहे। हिकिड़ी ॻाल्हि, ॿी ॻाल्हि जेका हिते तदबुर करण जी ॻाल्हि आहे, मां त हिन में आयत ॾिठी, पोइ हिते सभिनी खे पंहिंजे घर में फैमिली खे ॿुधाईंदो पहुता, मां चयो ॾिसो त सही, क़ुर पाक जा लफ़्ज़ नोट करण जा। तव्हां हिते नोट कजो थोरो, छा थो चए इहो? ॾिसो, ही माना ही, ऐं जॾहिं चयो वञे थो खेनि त इहो केरु थो चवे? इहो अलाह पाक थो चवे। जॾहिं चयो वञे थो खेनि त मञो उनखे जेको लाथियो आहे अलाह, त पोइ चवनि था, माना केरु था चवनि? बनी इसराईल था चवनि, त असां मञूं था उनखे जेको लथल आहे असां ते, यानी तौरे। पोइ वरी ऐं उहे इनकार कनि था, इहो केरु थो चए? इहो कोई नथो चए। ही बनी इसराईल चवण हिते ख़तमु थी वियो, पोइ अलाह थो हिते वरी चवे। ऐं उहे इनकार कनि था उनजो जेकी आहे उन सां गॾु क़ुर, जेको हुनखे सचो कंदा किताबनि खे, ऐं उहे इनकार कनि था उनजो जेकी वञनि। पर जेकॾहिं ईअं हुजे आहे हिते, त जेके इसराईल चवनि, बनी इसराईल चवनि था त असां मञूं था उनखे जेको लथल आहे असां वटि, ऐं इनकार कयूं था उनजो जेको आहे उन सां गॾु, त भई जुमिलो ई बदिलिजी वञे। इहा स्टेटमेंट बनी इसराईल जी थी वञे न, पोइ क़ुर ते माण्हू आङुर खणंदा। त इहे त बनी इसराईल सभई त थोरी आहे जेके न मञींदा क़ुर खे। पर अलाह पाक जे क़ुर में त नुक्स आहे ई कोन। ही त असांजे सम्झ में ॻाल्हि अची वई त ग्रामेटिकली जेको अलाह पाक चयो आहे केॾी हिकमत वारो आहे, बिल्कुलु सही आहे, तॾहिं त एतिराज़ न आहे क़ुर ते, का ग़लति ॻाल्हि आहे ई कोन। पर हिकमत ॾिसो कहिड़ी आहे हिन में। अलाह सुभान अलाह। वराहु माना चइबो आहे बिसाइड्स, तौरेत जे बिसाइड्स क़ुर पाक, ठीकु आहे। ऐं हिते हूअ जेको आहे ज़मीर कहिड़ो आहे? मुनफ़सिल, अलॻि ईंदो आहे इहो। हुन खां पोइ अचो था अॻिते 91 ते, ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चओ त छो थिए कुठो कुठुव। हाणे कुठुव लफ़्ज़ जेको आहे न, इहो हक़ीक़त में इहो ग़लति आहे, हिनखे थोरो हेॾे वेंदो हिते कुठुव, इहो कुठण जो लफ़्ज़ क़तल जे लाइ, तक़्तुलून जो अंबिया खे कुठुव क़तल कयो अलाह जे पैगम्बरनि खे।
हिन खां अॻु जेकॾहिं हुया तव्हां मञंदड़ तौरेत जा, भई जेके तौरेत जा ई मञंदड़ हुयव त तव्हां पोइ नबियनि खे क़त्ल छो पिया कयो अलाह जे? हिते लफ़्ज़ जेको तर्जुमे में कंहिं लिखो आहे कुठुअ लफ़्ज़ एप्रोप्रिएट न आहे, हिते थियणु खपे क़त्ल मुख़्तलिफ़ क़िस्म सां थी सघे थो पियो। कुठुअ जो इहो ई आहे जीअं ज़बह कबो आहे, हिते कुठुअ माना ज़बह जो लफ़्ज़ आहे। हिते अलाह पाक कुल फलिमा तज़बह न लिखियो आहे या तज़बहुन न लिखियो आहे। तव्हां उन्हनि खे कुठु कयो था, पैगम्बरनि खे ईअं लिखियलु कोन्हे। क़त्ल कंहिं तरीक़े सां थी सघे थो, हुन काफ़ी ॿिया थी सघनि था। अचूं था ॿियानवे ते, ऐं अलबत्ता तहक़ीक़ आयो अव्हां वटि मूसा अलैहिस्सलाम खुलियल या ज़ाहिर या चिटियुनि निशानियुनि सां, यानी मुआज़ा अलाह ॾिननि, अलाह मूसा अलैहिस्सलाम खे उहे हिननि अखियुनि सां ॾिठा। पोइ वरी तव्हां वरितो गाबे खे ख़ुदा करे, पोइ तव्हां छा हुयो? वन तुम ज़ालिम, पोइ तव्हां ज़ालिम हो तव्हां। ठीकु, पोइ वरी अॻिते हले चओ थो 93 जो, 93 जी पहिरीं ॿ थींदियूं। ऐं जॾहिं वरितोसीं अंजाम अव्हां जो या तव्हां खां अंजाम वरितोसीं ऐं खयोसीं मथे तव्हां जे तूर जबल खे। हाणे अलाह साईं उन्हनि ते तूर जबल मथां खणी आयो, पोइ वरी हिन खां बदतईं जेको आहे मञो था नथा मञो, मञींदो तौरत खे या अलाह मां इहो हुकुम कयां के फ़रिश्ते खे त मथां केरे तव्हांजे मथां तूर त ख़बर पइजी वञे तव्हांजी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, केरु न मञींदो हिते। इंसान जी हैसियत केतिरी आहे, जबल जॾहिं इहा ॻाल्हि थी, अॻु में बि इहा ॻाल्हि थी चुकी आहे आयत हिकिड़ी में। ऐं जॾहिं वरितोसीं अंजाम अव्हां खां ऐं खयोसीं मथे तव्हांजे रफ़ाना माना मथे करणु, रफ़ाना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो न सूरह अल नशरा में, रफ़ाना लॻा ज़िक्र कर, असां तव्हांजो ज़िक्र खे मथे खयो, ऊचाई ते तमामु, अलाह मथे करे चयो, हर को पियो ज़िक्र कंदो। जॾहिं वरितोसीं अंजाम अव्हां जो अव्हां खां या ऐं खयोसीं मथे या मथां तव्हांजे तूर जबल खे, त पोइ छा चयोसीं? चयोसीं या असां चयो। हीउ जेको आहे न, ॾिसो आतैना माना असां ॾिनो या ॾिनो सून, ॻाल्हि साॻी आहे। ऐं जेको हिते ॿियो आयो आहे इहो आतैना माना असां ॾिनो या ॾिनो सून, ठीकु आहे। वरफ़अना माना खयोसूं या असां खयो, ॻाल्हि साॻी आहे। अच्छा, हाणे पोइ चयोसूं त वठो जेको ॾिनोसीं अव्हां खे, वइज़ अख़ज़ना मीसाक़कुम, जेको ॾिनोसीं या असां ॾिनो अव्हां खे, मां वठो जेको ॾिनोसीं ना कुम माना अव्हां खे, तोरे तव्हां सोघो करे ऐं ॿुधो सोघो करे वठण खां पोइ लफ़्ज़ कहिड़ो आहे? ॿुधो माना ॿुधणु इंपॉर्टेंट आहे, लिसनिंग क्वालिटी। अख़ज़ना वरितो असां, रफ़ाना माना मथे कयो असां, न अटैच प्रोनाउन। छा पोइ चयऊं हिननि कालू, वरी हिननि छा चयो? समेना व असैना, ॿुधोसूं ऐं न मञोसूं। केॾो हिननि जा क्लियर लफ़्ज़ आहिनि जेके गुमराही जा लफ़्ज़ आहिनि। पोइ अशरुबी फियो क़ुलूबिहिम, ऐं पोइ अलाह पाक हिन ते चए थो पियो, पोइ विधी वई दिलनि में उन्हनि जे गाबे सां मोहबत, जो कुफर कयो न काबी इबादत कयूं, उन जी दिलि में अञा मोहबत आई, संदन कुफर जे करे उहा मोहबत उन्हनि वटि रहिजी वई। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह पाक चए थो कुल माना चओ त बुछड़ो आहे उहो जेको हुकुम करे थो तव्हांखे उन में ईमान तव्हांजो, जेकॾहिं आयो तव्हीं ईमान वारा तौरेत जा मञंदड़, त जेको तव्हांखे जेकॾहिं उन जा मञंदड़ ईमान वारा आयो, पर उहो बुछड़ो हुकुम आहे जेको तव्हांजो इहो ईमान करे थो पियो त काबे जी पूॼा कयो, ऐं तव्हांखे इहो चवे थो पियो त का शइ ॿुधूं अलाह जी आहे त का शइ न ॿुधूं, कंहिंखे मञूं कंहिंखे न चऊं, इहो त बुछड़ो ईमान आहे। इहो त बुछड़ो आहे जेको हुकुम करे थो तव्हांखे इन ईमान में, ईमान तव्हांजे में। असांजो ईमान बि त ईअं चवंदो आहे न, सुबुह जो सवेर उथणो न आहे, राति जो देरि ताईं सुम्हणो आहे, पोइ सुबुह सवेर नमाज़ वञाइणी आहे, छा कयूं, ज़रूरी थो थी पए, सभु बहाना, ज़कात ॾियणी न आहे, ईअं थियो, सभु बहाना। कुल अलाह पाक फरमाए थो, कुल चओ ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ खेनि त जेकॾहिं आहे अव्हां लाइ घर आख़िरत जो, चवंदा त पोइ बि राहिब चवंदा त असांजे लाइ इहो घर आहे बसि। ईसाई बि ईअं पिया चवनि, ख़ैर असां ई वेंदासीं जन्नत में, छो जो असां सही आहियूं, असां अलाह जा सही बाना आहियूं। अलाह पाक छा थो चए? जेकॾहिं आहे अव्हां लाइ घर आख़िरत जो, अलाह वटि ख़ालिस, छड़ो तव्हां लाइ ई आहे,
तव्हां ई पाण खे चङा मुड़ुस सम्झो था न त इहो तव्हांजे लाइ आख़िरत चङी जेका आहे ॿियनि माण्हुनि खां अलावा छा मिन दून नास अलावा ॿियनि माण्हुनि जे ख़ासि तौर ते लफ़्ज़ ईंदो अथव मिन दून लाइ अलाह खां सवाइ कंहिं ॿिए जी इबादत न कयो पर हिते लफ़्ज़ छा आयो आहे मिन दून नास हिननि जी ॻाल्हि आई आहे त ख़ालिसा तव्हांजे लाइ ॿियनि माण्हुनि खां अलावा त पोइ अलाह पाक चैलेंज कहिड़ी थो करे फतमनुल मौत त घुरो मौत तमन्ना कयो मौत जी जेकॾहिं आयो तव्हीं सचा त मौत जी तमन्ना कयो त असां मरूं त भई तव्हां लाइ आख़िरत जो घर आहे तव्हांखे पक आहे त पोइ मरो न अॼु छो न मरण जी तमन्ना कयो अलाह जी मार त मां हुते भले घर में वञा न पर ईअं त न आहे इन हर्फ शर्त चइबो आहे हिनखे पर 95 आहे असां 100 ते पूरी कंदासीं 5 आयतूं कयूं था इनशा वलई तमन्नो न हू अबदा ऐं हर किस न घुरंदा हर किस तमन्ना न कंदा अबदा कॾहिं बि बिमा क़दमत ऐदीहिम बसबब हुनजे जेको हुननि अॻे करतूत पंहिंजा मोकिलिया आहिनि क़ुर पाक जा लफ़्ज़ क्लियर पंहिंजे हथनि सां जेके अॻिते हिननि पंहिंजा करतूत मोकिलिया न मौत जी तमन्ना कोन कंदा ऐं अलाह चङी तरह ॼाणंदड़ आहे ज़ालिमनि खे ही ज़ालिमनि अलाह खे ख़बर आहे हिननि जी त इहे चवण लाइ चवनि था पिया त असांजी जेका जन्नत असांजी आहे अलाह वाइदो त अलाह खां वरितो कोन अथनि पर जेकॾहिं तव्हां चओ था छड़ो असां लाइ जन्नत आहे त पोइ भला मौत जी तमन्ना कयो न पोइ तव्हांखो मौत तव्हांखे छो थो ॾिॼारे आख़िर पर उनजो उल्टो तव्हां ॾिसंदो अॻिते ॿी आयत ईंदी हिकिड़ी त छा चवंदा हिन में आहे न किथे अॻिते आहे चवंदा त असांखे 100 साल जी ॾियो ज़िंदगी 1000 साल जी ॾियो बल्कि ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलबत्ता लहंदे उन्हनि यहूदियुनि खे हिर्स वारो सभिनी माण्हुनि खां वधीक छा ते जीअण ते उहे त ईअं चवंदा आहिनि त असां घणो जीऊं मौत जी त ॻाल्हि ई न कर उन्हनि सां ऐं उन्हनि खां जिन कयो शिरक उन्हनि खां बि मौत खां वधीक ज़िंदह रहण लाइ ही चवंदा आहिनि ही हिर्स कंदा आहिनि पोइ यवद अहदुहुम लौ युअम्मर उमर माना उमिरि घुरंदो आहे हर को मंझान इन्हनि मूं छा हर को घुरंदो आहे छा अल्फ उमर इहा उमिरि माना उमिरि थिए हुनजी 1000 वरे अल्फ सन अल्फ माना 1000 सन माना साल वरे उमिरि 1000 साल थिए अलाह पाक चए थो न उहो टालण वारो आहे खेसि अज़ाब खां जेकॾहिं 1000 वरे में थी वेंदी न त अज़ाब खां न टारे सघंदो न उहो 1000 साल तोड़े ॾिनी वञे हुननि खे हयाती ड्रिगी ॼमार 1000 साल जी ऐं पोइ छा आहे अलाह बसीर बिमा यामलून अलाह ॾिसंदड़ आहे तंहिंखे जेके हू कंदा आहिनि ठीकु हिन में या आयो आहे न या हूंदा हू कंदा आहिनि थर्ड पर्सन तव्हां हुजे तव्हां कंदा आहियो उन खां पोइ कुल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ हाणे तव्हां हिननि खे चओ मन कान अदो वल जिबरील जेको थींदो वेरी जिब्राइल जो छो जिब्राइल जा वेरी कीअं हुया मुख़्तसरनि घणियूं ॻाल्हियूं हुननि में हदीस वारक ॿुधाए सघिजे थी जिब्राइल लाइ चवंदा त इन को ग़लती थी आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते थोरी क़ुर लाहिणो हुयो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलील अज़ीम अस्तगफिरुल्लाह अल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवल क़य्यूम अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह जिब्राइल ते काड़ा वेठा हूंदा पोइ अलाह पाक छा थो चए पंहिंजे जिब्राइल लाइ त चओ त जेको वेरी थियो जिब्राइल जो सो अलाह जो वेरी आहे अलाह जो दुश्मन आहे छो त बेशक हू यानी केरु जिब्राइल अलैहिस्सलाम लाथो उनखे यानी कंहिंखे क़ुर खे दिलि ते तुंहिंजे उन्हनि खे ॿुधाए चओ त बेशक जिब्राइल लाथो उनखे दिलि ते तुंहिंजे हुकुम सां अलाह जे चए जिब्राइल ईअं थोरी कंदो जिब्राइल खे जेको हुकुम थियो न कयो ऐं कंहिंजे दिलि ते अलाह अथई तुंहिंजे दिलि ते रसूल ऐं पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा दिलि ते ऐं उहो किताब केरु आहे कहिड़ो आहे छा आहे तस्दीक कंदड़ उनजो जेके खाइसि अॻे ॿिया किताब आया ऐं वरी छा आहे उहो किताब छा आहे हिदायत ऐं ख़ुशख़बरी आहे मोमिननि लाइ अलाह हुद व बुशरा लिल मोमिनीन अलाह मजालना मिनहुम अलाह सही इनखे असांजे हिदायत ऐं ख़ुशख़बरी वारो कर इंशाअल्लाह ताला 98 99 103 आयतूं मन कान अदु अल्लाह लिल जिब्रील ऐं अलाह पाक चए थो त जेको आहे वेरी अलाह हाणे वरी अञा अॻिते थी ॻाल्हि हले अलाह जो ऐं संदसि मलाइकनि सभिनी जो मलाइकत ई हुनजा मलाइक हुननि जो वेरी आहे जेको बि ऐं संदसि पैगंबरनि जो रसूली ई जेको बि हुनजे रसूलनि जो
मुनकर आहे, उनजो दुश्मन आहे जिबरील, ख़ासि तौर ते जिबरील जो, मीकाल, ख़ासि तौर ते मीकाल जो, फ़इन अल्लाह अदुव्वु लिल काफ़िरीन, बेशक अल्लाह बि वैरी आहे अहिड़नि काफ़िर जो, पोइ अल्लाह बि उन्हनि जो दुश्मन आहे, अल्लाह उनखे छॾींदो कोन। अल्लाह जे सां दोस्ती कई, हुनखे बाक़ी छा खपे, अल्लाह जे सां दुश्मनी कई, पोइ हुनखे केरु बचाईंदो। असां जेको चऊं था पिया कुफरनि खां बचूं, अलाह जेकॾहिं त नंढी नंढी ग़लतियूं अलाह साईं असांखे माफ़ कयो थो पंहिंजी रहम सां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अलाह सां शिफ़ात नसीब कंदो। कुझु ग़लतियूं जेके नज़रअंदाज़ कबियूं आहिनि न, अलाह साईं कंदो, हुन में असांखे भलाई मिली वेंदी। पर जेके इनकार था कनि, असां इनकार त कोन करणो आहे न, असांखे उमेदु आहे न, पोइ बि जेके इनकार था कनि त उन लाइ इहा ॻाल्हि आहे, पोइ अलाह हुनजो दुश्मन आहे। पोइ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलबत तहक़ीक़ असां नाज़िल कयो तो ॾांहुं आयतूं खुलियल साफ़, आयत बयीना चिटियूं, हुननि में को मुबहम कोन्हे का शइ। वमा यकफुर बिहा इल्लल फासिकुन, ऐं न थींदो हुनजो मुनकर सवाइ बेदीननि जे। हुननि जो कोई मुनकर न थींदो जेसिताईं सफ़ा दीन मां निकिरी वञे, का ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न हुजे, न अखियूं हुजनि ॾिसण लाइ, न ज़हन हुजे सोचण लाइ, उहो ही आयतुन लिखियल आहे, ही मुफ़रद आहे, माना सिंगुलर, मुफ़रद माना सिंगुलर, हिकु न सिंगुलर। इन जो प्लूरल छा थींदो, जम, उहो छा थींदो बय्यिनात, नो सी सॉरी, माफ़ कयो, आई एम सॉरी, ही आयातुन, हिन में थोड़ी याद, हिन जो जम आहे आयातिन, सॉरी, आयतुन जो जम आहे आयातुन, ओ ही ईंदो न हिते, हिकिड़ो सेकंड, ओए लिखे पियो, सॉरी, ही आयातुन, ही मुफ़रद, ही जम। हाणे हिन में ही जॾहिं ॾिसो था त ही आयातिन जंहिं नमूने सां लिखियल आहे न, ही बय्यिनातिन माना साफ़ आयतूं चिटियूं, ही ॾिसो आयातिन बय्यिनातिन, हिन में जेको रब्त ॾिसो था कहिड़ो, हिनखे छा चवंदा आहियूं असां, हिनखे सिफ़त चवंदा आहियूं या नैत चइबो आहे हिनखे, जेको हिनखे वाज़िह करे हिन इस्म खे, चाहे सिंगल हुजे चाहे प्लूरल हुजे, आयातिम बय्यिनातिन, हीअ सिफ़त चइबी आहे हिनजी। ठीकु आहे, अॻिते हलूं था पिया, आख़िरी आयत, छा अव कुल मां, अव आहे, अव न आहे, अव न पढ़िजे, अव, छा आहे कुल मां, माना जॾहिं बि कयाऊं थिए या ॿुधऊं थिए को अंजाम, पोइ छा थियो त उछलायो थिए, भॻो थिए हुनखे हिकु टोलीअ मंझां, जेके बि वाइदा अलाह पाक कया, उन्हनि जी हिकु टोली उन्हनि वाइदनि खे या भॻो पए या उछलायो थिए। माना वाइदो केॾो इंपॉर्टेंट आहे, हे त अलाह सां वाइदो आहे हिननि जो, इहो त तमामु इंपॉर्टेंट आहे। माण्हू सां वाइदो न भञिजे, ऐं असांजे फितरत में वाइदो भञणु माना वाइदो कयो असां त ॼण वाइदो कयो ई न आहे। कंहिंखे 4 बजे जो टाइम ॾिबो त 5 बजे पुॼिबो, कंहिंखे ख़ासि तौर ते को फ़ोन कंदो त चएसि त कोन्हे, या चइबोसि कंहिंखे मां 4 बजे फ़ोन कंदुसि त विसरी वेंदी ॻाल्हि ई। बहरहाल वाइदो तमामु इंपॉर्टेंट आहे, त उछलायो हुनखे हिकु टोलीअ मंझां, बल्कि घणा मंझां न आणींदा नीमान, ला ला न आहे, त ही हर्फ़ नफ़ी आहे, ही ना या न आहे, ला युमिनून न आणींदा आहिनि, ला नाफ़िया थींदो, ही नफ़ी करण वारो, न मां आणींदा आहिनि। ठीकु आहे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे ही समरी आहे 93 खां 90 ताईं जी, हिन में सभु शयूं रिपीट थियल सवले नमूने, 91 खां 100 ताईं इहा इंशाअल्लाह आहे समरी। हिते असां सेशन पंहिंजो ख़तमु कयूं था। अलाह पाक खां दुआ था घुरूं त अलाह पाक असांखे क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़णु, सम्झण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए। या इलाही इन जे हिदायतुनि ते अमल करी तौफ़ीक़ नसीब फरमाए, मुंहिंजा मौला करीम रहम कर पंहिंजो असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, मुंहिंजा मौला। ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखाइण में का ग़लती थी आहे त अलाह से पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। Alhamdulillah Rabbil Alameen. Thank you, saying over to you. जज़ाकल्लाह ख़ैर साईं, रिकॉर्डिंग साईं स्टॉप करे छॾियो। कंहिंजो को सवाल आहे? थोरो